जी नादरीन, नौशहर फरोद में असांजे नुमाइंदे असद अली उमरानी जी खबर शामिल कयूं त सिंध में खंबे घुम के सिंध के सियासी कारकुननि की आज़ादी लाइ निकितल सिंध सभा की आज़ाद मार्च के पुलिस तरफां ओबावड़ो वट रोकण ऐं न्याणियुनि की गिरफ़्तारी तब्दील करण खिलाफ नौशहर फरोद प्रेस क्लब अॻियां सियासी समाजी कारकुननि तरफां एजाज़ी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि जसकम अॻवान रियाज़ डायरी, असकम अॻवान वसीम राजपर, अब्दुल्ला पीरज़ादो, सईद शाह, दाऊद शेख, सद उमरानी, शिराज डेतो, अमान अब्बासी, फलक सिंधी, लतीफ़ गोरा, शहीद भुट्टो के तहलके सदर खालिद चांडियो ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि के कारकुननि शहरनि वॾे अंग में शिरकत करे ओबावड़ो पुलिस के खिलाफ सख्त नारेबाज़ी करे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ओबावड़ो बाईपास ते सिंध सभा जी खंबे घुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ कराची प्रेस क्लब खां रावलपिंडी लाइ निकितल पैदल लॉन्ग मार्च जे पांधीअड़नि खे मुख़्तलिफ़ बहाना बणाए प्रेशराइज़ करण सां गॾु थिरे ॾिना पिया वञनि। काफ़िले के ओबावड़ो वटि पुलिस ऐं सिविल कपड़ा पहिरियल माण्हुनि जी गहराई अॻिते वधण खां रोके गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त हिन मुल्क में आईन ऐं कानून जी बालादस्ती जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं, पर ॿी तरफ़ पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ निकितल काफ़िले खे रोकणु काथां जो इंसाफ़ आहे। ही काफ़िलो मार्च में शामिल माण्हुनि जे न पर समूरी सिंध जो आवाज़ आहे, जंहिंखे दबाए नथो सघिजे। काफ़िले जी हर हिकु पांधीअड़े जी सिंध क़ौमी मुहाफ़िज़ आहे। जेकॾहिं अहिड़े बहादुर साथियुनि खे को बि नुक़सानु पहुतो त समूरी सिंध सरापा एजाज बणिजी वेंदी।